हिते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। खैरपुर में गैस स्टोव विघे 7 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। पीर जो ॻोठ जे रहवासनि 7 वरनि जी नींगरी सोबिया शेख गैस स्टोव विघे खैरपुर जे अस्पताल में दमदणी हवाले कयो आहे। फौती नींगरी खे गैस स्टोव जे मर्ज़ सबब सिटी अस्पताल खैरपुर में दाख़िल कयो वियो। नींगरी जे फौत थियण ते वारसनि में कोराम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर में अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में गैस स्टोव विघे 7 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। पीर जो ॻोठ जे रहवासनि 7 वरनि जी नींगरी सोबिया शेख गैस स्टोव विघे खैरपुर जे अस्पताल में दमदणी हवाले कयो आहे। फौती नींगरी के गैस स्टोव जे मर्ज़ सबब सिटी अस्पताल खैरपुर में दाख़िल कयो वियो आहे। नींगरी जे फौत थियण ते वारसनि में कोराम अची वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया। खैरपुर में गैस स्टोव विघे 7 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। पीर जो ॻोठ जे रहवासनि 7 वरनि जी नींगरी सोबिया शेख गैस स्टोव विघे खैरपुर जे अस्पताल में दमदणी हवाले कयो आहे।